لاکاروڈ जे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दन ऐं उस्तादनि स्कूल में उस्तादनि जी खोट, इमारत जी ज़बून हाली, साइंस हॉल ऐं कंप्यूटर लैब न हुजण समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो। शागिर्दन प्रिंसिपल सिकंदर अली जोड़ेजो, विजय कुमार, मुनवर ख़ासकली, सोहेल भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाज कयो। उन मौक़े ते हुननि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल में 1100 खां वधीक शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि, पर सहूलियतुनि जी खोट सबबि संदनि तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हुननि चयो त शागिर्दनि जो तादाद मूजिबि 35 उस्तादनि जो स्टाफ हुजणु घुरिजे, पर फ़क़ति 13 उस्ताद मौजूदु आहिनि। एहतजाज कंदड़नि चयो त हायर सेकेंडरी स्कूल जी इमारत मुकमिल थियण खां अॻु ई भुरण शुरू थी वई आहे। हुननि चयो त हायर सेकेंडरी लाइ फ़क़ति हिकु सब्जेक्ट स्पेशलिस्ट उस्ताद आहे। साइंस हॉल जी छित जा चापड़ किरण मामूल बणियल आहे, जॾहिं त वाशरूम बि मुकमल तौरु ख़राब थी विया आहिनि। हुननि तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी स्कूल में स्टाफ समेत फर्नीचर ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतुनि जी खोट पूरी करे हज़ारे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। चौदीवारी बि कान्हे ऐं वाशरूम बि कोन्हनि, मैदान सही ग्राउंड बि न आहे रांदि खेॾण लाइ। जेके वण पोखियूं हूंदा त चौदीवारी न हुजण जे करे ॿाहिरों जानवर अची ऐं नुक़सान था वणनि खे पहुचाइनि। असांजो साइंस हॉल किरी पियो आहे, किरण ते बि आहे ऐं असांजा फस्ट ईयर इंटर जा क्लास ठही अध में बीह विया आहिनि ऐं असांखे जर जो पाणी तमामु खारो आहे। असांखे ज़रूरत आहे, तमामु मिठे पाणी जी ज़रूरत आहे। असांखे मिठो पाणी बि ॾिनो वञे ऐं असांजी उस्तादनि जी बि तमामु घणी खोट आहे। असांखे उस्ताद महिरबानी करे ॾिना वञनि ऐं चौदीवारी बि असांजे स्कूल खे कोन्हे का, असांजे स्कूल खे चौदीवारी बि ॾिनी वञे। महिरबानी करे असांजो सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त असांखे उस्ताद ॾिना वञनि ऐं साइंस हॉल जे लाइ असांखे कुझु पेमेंट ॾिनी वञे। अगस्त में 2018 खां हिते मुंहिंजी पोस्टिंग थी आहे एज़ ए प्रिंसिपल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल लाकारोड में। मां हिते आयो आहियां, जीअं त आयो आहे त जीअं आयुमि त न साइंस हॉल आहे, न साइंस में हाल जी हालति सभु सॼा क्लास उहे डैमेज कंडीशन में, स्कूल जो ॿाहिरियों कंपाउंड वाल आहे उहो बि नाकारा आहे बि कोन्हे। चौधारी जेको आहे गॾु था घुमनि, ॿिया था अचनि माण्हू, आवारा माण्हू ग्राउंड में घुमनि था। असांखे हिन साइंस हॉल नई बिल्डिंग जेका हायर सेकेंडरी ठही आहे उन में कुझु ठहण खां ई अॻु में घर सम्झो त करणु शुरू थी वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk